सिंधू माथिरी जा वारस गऊ ऐं सूअर जो गोश्त खाईंदा हुआ। इन क़िस्म जो इंकिशाफ नई तहक़ीक़ में थियो आहे। पाण उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा वाक़ई सिंधू सभ्यता जा वारस जानवरनि ऐं ख़ासि करे गऊ बकरी ऐं सूअर जो गोश्त खाईंदा हुआ। सिंधू माथिरी जी सभ्यता ते हर गुज़रंदड़ ॾिहाड़े सां थींदड़ नई तहक़ीक़ असल में नवां राज़ ज़ाहिर करे रही आहे। ताज़ो हिक तहक़ीक़ में इहो इंकिशाफ कयो वियो आहे त सिंधू माथिरी जा रवासी अॼु खां 5 खां 6 हज़ार साल अॻु पंहिंजे खाधे खुराक में जानवरनि जो गोश्त बि इस्तेमालु कंदा हुया। यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज जे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट, फ्रांस जे NCE यूनिवर्सिटी जे माहौलियात, क़दीम तारीख़ ऐं नवादरात वारे शोबे, स्पेन जे अवेडियो यूनिवर्सिटी जे तारीख़ जे शोबे, बर्तानिया जे यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क जे बायो आर्कियोलॉजी शोबे, ब्रिटिश म्यूज़ियम लंडन, नेशनल मैरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स गांधीनगर गुजरात इंडिया, बनारस हिंदू यूनिवर्सिटी इंडिया जे क़दीम तारीख़, कल्चर ऐं आर्कियोलॉजी वारे शोबे तरफ़ां थियल गॾियल तहक़ीक़ बैदि इहे नतीजा साम्हूं आया आहिनि। इन्हनि यूनिवर्सिटियुनि तरफ़ां हिन तहक़ीक़ में आर्कियोलॉजी जे नाम्यारनि माहिरनि हिसो वरितो, जिन में ए सूर्या नारायण, मिरियाम क्यूबस, ओलिवर ए क्राय, कार्ल पी हेरोन, वसंत एस शांदे, रविंद्रा एन संग, थॉमसन सीओ कोनियल, कैमरॉन ए पेट्रिया शामिल आहिनि। सिंधू सभ्यता जे शहरनि ऐं वसतुनि जा वारस खाधे खुराक पचाइण लाइ ॿियनि थांवनि समेत ठिकर जा बर्तन वॾे अंग में इस्तेमाल में आणींदा हुया। इन्हनि बर्तननि खे कुंभार मिटीअ मां ठाहिण बैदि बाहि जे आवियुनि में पचाए इस्तेमाल लाइक़ु बणाईंदा हुया। अॼु बि सदियूं गुज़रण बावजूदि बरे सगीर जे ॻोठनि ऐं वसंदियुनि में ठिकर जा ठाहियल थांव रध पचाव लाइ मौजूदु आहिनि। उन्हनि जो रवाज बि आहे। ख़ासि करे ॻोठनि में जानवरनि जे खीर जे इस्तेमाल समेत दही ठाहिण, लसी यानी ॾुध लाइ ठिकर जूं पकल चाॾियूं, कुना, पाटियूं, भाॼी ऐं भत खाइण लाइ पाट्रोड़ा, पाणीअ जा दिला, कोंरा, कोपा ऐं ॿियूं ठिकर जी शयूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। सिंधू माथिरी जी तहज़ीब जे माण्हुनि जे रहणी करणी ऐं खाधे खुराक मुतालिक़ हीअ नई तहक़ीक़ आलमी मयार जे तहक़ीक़ी जर्नल आर्कियोलॉजिकल साइंस में शाया थी आहे, जंहिंमें 5 खां 6 हज़ार साल अॻु हिन ख़िते में न फ़क़ति पोखिया वेंदड़ फसल बेसैट आंदा विया आहिनि, पर माण्हुनि पारां माल जी पालना ऐं खाधे खुराक जे इस्तेमाल हेठि ईंदड़ थांवनि ते बि तहक़ीक़ कई वई आहे। साइंसी खोजनि बैदि इहो पतो लॻायो आहे त सिंधू माथिरी जा माण्हू 5000 साल अॻु इन्हनि थांवनि में छा पचाए खाईंदा हुआ। माहिरनि मूजिबि इन वक़्तु सिंधू सभ्यता जा वारस कणक, जव, चांवरनि, कपह ऐं तिर जा फसल उपाईंदा हुआ, जॾहिं त भाॼियुनि में खीरा, वाङण, हेड, साग वग़ैरह पोखींदा हुआ। सिंधू माथिरी जा माण्हू न फ़क़ति जानवर पालींदा हुआ, पर उन्हनि जो खीर ऐं गोश्त बि खाधे तौरु इस्तेमालु कंदा हुआ। ताज़ी तहक़ीक़ दौरान इहा ॻाल्हि साबित थी आहे त हिन माथिरी जे माॻनि मां जानवरनि जी मिलियल बाक़ियात जो 50 खां 60% गऊ ऐं मेंह ते मुश्तमिल आहे। यानी जानवरनि जे गोश्त तौरु 50 खां 60% ढॻियुनि ऐं मेंह जो गोश्त खाइण तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो, जॾहिं त तक़रीबन 10% बकरियुनि जो गोश्त खुराक तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो। जॾहिं त सिंधू सभ्यता जे केतिरनि माॻनि तां घरनि मां सूअर जूं हॾियूं बि मिलियूं आहिनि।
माहिरनि मूजिबि इन दौर जा माण्हू ॿियनि जानवरनि सां गॾु सूअर जो गोश्त बि खाधे तौरु इस्तेमालु कंदा हुआ। गऊं, मेंह ऐं सूअर जो गोश्त खुराक तौरु इस्तेमालु करण बाबति अहिड़ियूं शायदियूं सिंधु सभ्यता जे क़दीम मागन राखीगढ़ी, आलमगीरपुर, मसूदपुर ऐं ॿियनि हंधनि तां मिलियूं आहिनि। साइंसदाननि सिंधु सभ्यता जे मुख़्तलिफ़ मागन तां मिलियल ठिकर जे 59 थांवनि ते तहक़ीक़ कई आहे। ठिकर जे थांवनि में जज़ब थियल चिकनाहट जे साइंसी तजरिबे मां मालूम थियो आहे त इन्हनि बर्तननि में सूअर, मेंह, ढगी ऐं ॿकरी जो गोश्त रधे खाधो वेंदो हो। माहिरनि मूजिबि सिंधु सभ्यता जे क़दीम मागन तां मिलियल खाधे खुराक, रधण ऐं पचाइण वारनि बर्तननि मां इहे सबूत मिलिया आहिनि त हू गऊं, मेंह, ॿकरी ऐं सूअर जो गोश्त रधे खाधे तौरु इस्तेमालु कंदा हुआ। इन दौर में हिलाल या हराम जानवर जो को बि तस्वर मौजूदु न हो, न वरी सभागे या अभागे जानवर जो को तस्वर मौजूदु हो। इन दौर में जेको बि जानवर या पखी सवलाई सां पकड़ में अची वेंदो हो, उनखे न फ़क़ति घरनि में पाले संदसि खीरु इस्तेमालु कयो वेंदो हो, पर उनजो गोश्त खुराक तौरु बि इस्तेमालु कयो वेंदो हो। केतिरनि ई जानवरनि खे सुवारी करण ऐं ज़मीन जे खेड़ी लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो हो। महिरबानी।